अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार आऊं आहियां दुआ भुट्टो। हेडलाइंस अवां ॾिठियूं हिते अहम ख़बर आहे अवां सां शेयर करियूं पिया। पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थींदो। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास जी सदारत कंदा। आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻवान लाहौर में मौजूद इजलास में ईंदड़ आम चूंडनि ऐं मुल्क जी सियासी सूरतहाल ते गौर कयो वेंदो। अहम ख़बर आहे नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह करियूं पिया। पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थींदो। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास जी सदारत कंदा। आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻवान लाहौर में मौजूद इजलास में ईंदड़ आम चूंडनि ऐं मुल्क जी सियासी सूरतहाल ते गौर कयो वेंदो।